अस्सलाम वालेकुम नाज़रीन, अवां ॾिसो पिया दरिया न्यूज़। आहियां सुभान खोसो। नाज़रीन, शर्जील इनाम मेमन साहब जी जेका वज़ारत आहे इंफॉर्मेशन, उनखे उनजो जेको जेल जो साथी आहे उहो हलाए पियो। उनखां अलावा अॼु MKM जो जेको आरज़ी मर्कज़ आहे बहादुराबाद, उते वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह पहुतो। उन MKM जा जेके गुम थियल कारकुन आहिनि उन्हनि जे वारसनि सां मुलाक़ात कई। उन्हनि खे उन कहिड़ी यकीन ॾियारी आहे इन ते बि गुफ़्तगू कबी। ॻाल्हि जी शुरूआति कयूं था त इंफॉर्मेशन डिपार्टमेंट जा वज़ीर आहिनि शर्जील इनाम मेमन साहिबु, जेके इन खां पहिरियां बि इन ई जेको आहे त इंफॉर्मेशन डिपार्टमेंट जा वज़ीर हुया। उन्हनि ते 6 अरब रुपयनि जी करप्शन जो इल्ज़ाम हुयो। उहे नेब हथां गिरफ़्तार थिया, हाणे ज़मानत ते आज़ादु आहिनि। आज़ादु थियण खां पोइ पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी क़यादत उन्हनि खे उहा साॻी वज़ारत उन्हनि जे हवाले करे छॾी आहे। ऐं उन्हनि वरी जेका पंहिंजी वज़ारत आहे उहो जेको उनजो जेल जो साथी हुयो उन जे हवाले करे छॾी आहे। हिकु त उन्हनि जो जेको जेल जो साथी आहे उहा जेकी सॼी वज़ारत आहे उनखे उहो हाईजेक कई वेठो आहे ऐं सॼा जेके मामलात आहिनि उहो हलाए पियो। पाण इहे ॿिनि लफ़्ज़नि में चई सघूं था त शर्जील इनाम मेमन साहिब जी जेका वज़ारत आहे इंफॉर्मेशन डिपार्टमेंट सिंध आहे, उनखे शर्जील इनाम मेमन साहिब जो जेल जो जेको साथी आहे उहो पियो हलाए। उहो तइ कंदो आहे त कहिड़े जेको आहे त अख़बार खे, कहिड़े TV चैनल्स खे केतिरो जो इश्तिहार ॾियणो आहे, कंहिंखे नाहे ॾियणो, कंहिंखे ॾियणो आहे, इहे सॼा जेके मामलात आहिनि। उनखां अलावा बदिलनि मुक़ररनि जा जेके मामलात आहिनि उहे बि उन्हनि जो उहो दोस्त पियो ॾिसे। उनखां अलावा हिकु ॿियो माण्हू आहे जेको ईअं पाण चई सघूं था त ॿिए सूबे सां उनजो तालुक़ु आहे। उहो माण्हू एजेंट जे तौर ते इन सॼी वज़ारत जे ऑफिसरनि खे, इन सॼी शइ सिस्टम खे जेको मैनेज करे पियो। ऐं ज़रिया इहो चवनि था त उहो जेको साहबु आहे, जेको एजेंट आहे, उहो 50% ते मुख़्तलिफ़ अख़बारनि खे मुख़्तलिफ़ बि मनपसंदि अख़बारनि खे इश्तिहार ॾिए पियो। ऐं उन्हनि अख़बारनि खे जेके उनखे टाइम सां जिन सां उनजी सेटिंग आहे उन्हनि खे इश्तिहार ॾिए पियो। ऐं केतिरियूं अहिड़ियूं अख़बारूं आहिनि, केतिरा अहिड़ा मज़दूर आहिनि, केतिरा अहिड़ा माण्हुनि जो गुज़र सफ़र आहे उहो मुतासिर आहे। ऐं उहो सिर्फ़ु इन बेस ते उन्हनि खे नथो ॾिनो वञे त उहे उन साहब जा उनजे धागे में न आहिनि, उनजे सिस्टम में न आहिनि, तंहिंजे करे उन्हनि खे साइड कयो वञे थो ऐं मख़सूस जेके माण्हू आहिनि सिर्फ़ु उन्हनि खे इश्तिहार ॾिना वञनि था। हाणे पाण इहो चई सघूं था त ॿिनि माण्हुनि जे हवाले पूरी इहा जेका वज़ारत आहे पाकिस्तान पीपुल्स पार्टी जी क़यादत उन माण्हू खे वज़ारत ॾिनी जेको जंहिं ते इल्ज़ाम आहे 6 अरब रुपयनि जो। अञा ताईं उहो आजो न आहे थियो। वरी उन साहब वरी पंहिंजे हेठां नौकरनि जेके उनजी चाकरनि वारो फार्मूलो आहे उन वरी उन्हनि जे हवाले करे चयो आहे सॼी जेका वज़ारत जो कारवां वारा इहे उनजा जेके दोस्त आहिनि, जेल जो साथी ऐं हिकु एजेंट, इहो सॼो जेको कारवां वारा उहे हलाइनि पिया। उनखां अलावा अॼु जेको वफ़ाक़ी घरू वज़ीर राणा सनाउल्लाह साहब आहिनि, अॼु उहे MKM जो जेको आरज़ी जेको मर्कज़ आहे बहादुराबाद उते पहुतो। उते जेके MKM जा गुम थियल जेके कारकुन हुया उन्हनि जे वारसनि सां तंबू लॻाए करे, छाकाणि उते मीडिया खे अलाउ न कयो वियो, उते उन्हनि सां उनजी मुलाक़ात थी। उते जेके उनजा वारिस हुया, उते जेका मंज़र हुया इंतिहाई ॾुखाईंदड़, छाकाणि जेके औरतूं हुयूं, जेके गुम थियल माण्हू हुआ, उनजे जेको ख़ानदान जा जेके फ़र्द हुया उन रोई करे जेको आहे राणा सनाउल्लाह खे इहो मुतालबो कयो त उनजे जेके ॿार आहिनि, उनजा जेके बच्चा आहिनि, उनजा जेके नौजवान आहिनि, उन्हनि खे बाज़ियाब करायो वञे। इहा केतिरी देरि ताईं उहा मुलाक़ात जारी रही। उनखां पोइ राणा सनाउल्लाह MKM जो जेको मर्कज़ आहे उते MKM जे अॻुवाणनि सां तक़रीबन 1.5 कलाक ताईं मुलाक़ात, उन्हनि अंदरि पाण में मुलाक़ात की। उनखां पोइ ॿाहिरि बाज़ाब्ता तौर ते गॾियल जेको ख़ालिद मक़बूल सिद्दीकी ऐं ॿिया जेके MKM जा अॻुवान आहे उन सां गॾिजी करे राणा सनाउल्लाह जेका गुफ़्तगू कई, राणा सनाउल्लाह इहो पाण एतिराफ़ु कयो त जेके कारकुन खंभे गुम कया वञनि था, अहिड़े अमल सां पाकिस्तान जी दुनिया में बदनामी थिए थी। ऐं हुन इहो बि एतिराफ़ु कयो त जंहिं इन अमल में कोई बि मुलविस हूंदो, कोई बि मुलविस अगरि आहे त उहो आइन सां गद्दारी करे पियो। तंहिंजे करे हुनजी इन ॻाल्हि ते ज़ोर हो त माण्हुनि खे खंभे गुम करण वारो जेको सिलसिलो आहे इहो बंदि थियणु घुरिजे। ऐं हुन इहो एतिराफ़ु कयो त जेके MKM जा जेके अॻुवान आहिनि हिननि वज़ीर आज़म साम्हूं बि एहतजाज कयो आहे ऐं वज़ीर आज़म जी हिदायतनि ते आउं हिते पहुतो आहियां। ऐं हुन इहो चयो त कंहिं बि सूरत में कोशिशि कबी जेके MKM जा जेके गुम थियल कारकुन आहिनि उहे बलूचिस्तान जा हुजनि, उहे सिंध मां गुम थियल जेके माण्हू आहिनि उन्हनि खे बाज़ियाब करायो वञे। राणा सनाउल्लाह उते इहा ॻाल्हि बि कई त उते सहाफ़ी पारां सवालु कयो वियो त हीअ जेको मामलात आहिनि, इमरान ख़ान जेको आहे त दादले वारे अंदाज़ में जेको आहे त रियासती इदारनि ख़िलाफ़ु ॻाल्हि करे थो, उनजे ख़िलाफ़ु एक्शन नथो थिए। हिते जेके माण्हू आहिनि का ॻाल्हि नथा कनि, उहे खंभे गुम कया अथनि, इहो ॿिटो मयार आहे, आख़िर ते तव्हां छा चवंदो। जिते राणा सनाउल्लाह हिकिड़े सुठे अंदाज़ में जवाबु ॾिनो, चयो त मां हीउ जेको मामिलो आहे हिनखे तकरारी बणाइणु नथो चाहियां, मां हिनखे मोहबत वारे अंदाज़ में, सुहिणे अंदाज़ में जेको सॼो जेको मामिलो आहे, जेके गुम थियल माण्हू आहिनि, ऐं कोशिशि कंदुसि त इन मामले खे सुहिणे अंदाज़ में खयूं। तंहिंजे करे हुन जेको हुनजो जवाबु हो सहाफ़ी खे उनखां अवॉइड कयो ऐं हुन इहो चयो त असांजी इहा कोशिशि आहे जेके MKM जा जेके गुम थियल जेके कारकुन आहिनि या जेके बलूचिस्तान मां गुम थियल जेके माण्हू आहिनि
उन्हनि खे बाज़ियाब करायो वञे। उते राणा सनावला खां इहो सुवाल बि कयो त इमरान ख़ान वरी इस्लामाबाद अचण जी ॻाल्हि करे पोइ जवाबु हुन इहो चयो त इमरान ख़ान अगरि इस्लामाबाद जो रुख़ कयो त हुनजो जेको इलाजु आहे उनजो जेको बंदोबस्तु असां करे वेठा आहियूं। अॼु जे हिन ब्लॉग में ॾींदा इजाज़त, सुभाणे वरी कंहिं ॿिए इशू में मुलाक़ात थींदी। अगरि असांजो अव्हांखे ब्लॉग पसंदि आया हुजे त उनखे शेयर बि कंदा, असांजे चैनल खे सब्सक्राइब बि कंदा। अॼु सुभाणे वरी कंहिं मुलाक़ात थींदी। अलाह हाफ़िज़।